बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अवां ॾिसी रहिया आहियो सोहबत अली करमी यूट्यूब चैनल। मां आहियां तव्हांजो पंहिंजो सोहबत अली करमी। अॼु जे मौज़ू सां मां मुखातिब थी रहियो आहियां, उहो मौज़ू ॾाढो अहम आहे। गुस्से जा नुक़सानात कहिड़ा आहिनि, काविड़ इंसान जॾहिं कंदो आहे त उन सां नुक़सानात कहिड़ा थींदा आहिनि। मां अॼु उन मौज़ू ते ॻाल्हि कंदुसि। अगरि तव्हां मुंहिंजे चैनल ते नया आया आहियो त मुंहिंजे चैनल खे महिरबानी करे सब्सक्राइब करे छॾियो, वीडियो खे लाइक कंदा, कमेंट ऐं शेयर लाज़मी कंदा। बग़ैर कंहिं वक़्तु ज़ाया कंदे असीं पंहिंजे मौज़ू ॾे वधूं था। गुस्से जा नुक़सानात छा आहिनि? अगरि गुस्सो नाजाइज़ हुजे त उन जा रूहानी, समाजी, मुआशरती तरह घणा हायकार असरात पैदा थियनि था। गुस्सो मुहबत जे रिश्तनि में असर अंदाज़ थिए थो, मुहबतूं नफ़रतुनि में बदिलजनि। गुस्से में मायूसी खे जनम ॾिए थो। गुस्से सबबु हमेशह खजालत, परेशानी ऐं पेशमानी थींदी आहे। गुस्सो तबियत खे मफ़लूज करे छॾे थो। गुस्सो शख़्सियत खे बदनाम दाग़ लॻाए छॾींदो। गुस्से सबबु ब्लड प्रेशर वधी वञे थो। गुस्सो माण्हू तेज़ाबियत यानी एसिडिटी जो शिकार थिए थो। गुस्से वारे खे कॾहिं मथे में सूर त कॾहिं संधनि में सूर पैदा थिए थो। गुस्से वारो खे कॾहिं चेल में सूर थिए थो। गुस्से वारे जी निंड ख़तम थी वञे थी, आराम बर्बाद थी वञे थो। गुस्से वारो उदासी, मायूसी, हैरानी, परेशानी, तबाही ऐं बर्बादी ॾांहुं वञे थो। गुस्से वारे खे कमनि कार में अदम दिलचस्पी थिए थी। गुस्से वारे खे दम लड़ाई, झगड़नि, हादसनि जो इम्कान थी पवे थो। गुस्से सबबु सिहत जिस्मानी जो नुक़सान, जज़्बात बेकाबू, दिल जी रफ़्तार बेकाबू, निसियान, शर्मदगी हासिल थिए थी। काविड़ियल माण्हू वक़्त खां अॻु कुराड़ो थी वञे थो। जो काविड़ वारो माण्हू हूंदो आहे त उहो पंहिंजे कुराड़प खां अॻु में कुराड़ो थी वेंदो आहे। गुस्से वारो जो जिस्म ज़ईफ़ ऐं नाइफ़ कमज़ोर थी पवे थो। गुस्से वक़्तु असांखे कहिड़ा एहतियात करणु खपनि, इहो तव्हांखे असां ॿिए वीडियो ॿुधाईंदासीं इंशा अल्लाह ताला। इन जे लाइ असांजे चैनल जे बेल आइकन बटन खे हणो त जीअं तव्हांखे अहिड़ा ॿिया मौज़ू मिली सघनि। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।